नाज़रीन, सिंधी अदबी संगत जे बानी, महान कहाणीकार, लेखक ऐं नावल निगार दादा गोबिंद मालीअ जी 20वीं वरसी तक़रीब ठारूशाह में सिंधी अदबी संगत पारां कोठाई वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे फराज़ मलूक पंहिंजी रिपोर्ट में। सिंधी अदबी संगत जे बानी, महान कहाणीकार, नाविल निगार दादा गोबिंद माली जी 20वीं वरसी तक़रीब सिंधी अदबी संगत तरफ़ां सिंधी अदबी संगत शाख ठारूशाह नौशर फ़रोज़ जे सहकार सां संदसि जनम भूमि वारे शहर ठारूशाह जे मेन सिंधी प्राइमरी स्कूल में मल्हाई वई। तक़रीब में शाइरनि, अदीबनि, उस्तादनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत करे दादा गोबिंद माली जे अमली, अदबी ऐं सियासी ख़िदमतुनि ते खेसि भरपूर भेटा पेश कई। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत सिंध जे अॻुवाणनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सॼी दुनिया में गोबंद जा प्रोग्राम थियनि था। सॼी दुनिया में गोबंद ते जेको आहे सो अॼु ॾिहाड़ो मल्हायो थो वञे। दुनिया जे कई शहरनि में, इंडिया जे कई शहरनि में जिथे जिथे सिंधी वसनि था उते अॼु गोबंद जो ॾिहाड़ो मल्हायो पियो थो वञे। गोबिंद माली साहब 40-50 किताब लिखिया, हू नाविल निगार हुयो, ड्रामा लिखिया, हुन हिकु फिल्म बि ठाही। इन धरती सां बेहद लॻा रखंदड़ शख़्सियत हुयो। असां ॾाढा ख़ुशि आहियूं त अॼु असां उन जी जनम भूमि में ठारूशाह में संदसि वरसी जे ॾींहं ते खेसि सारियूं था, यादि कयूं था ऐं खेसि सलाम पेश कयूं था पिया। मास्टर चंद्र हाउस में रहंदो आहियां, मगर मूंखे अॼु वॾी ख़ुशी थी आहे जो गोबिंद मालीअ जे नाले सिंधी बि अदबी संगत जो बानी ऐं हुन सिंध जे लाइ वॾी कुर्बानी कई, हिकिड़ी तनज़ीम रखी अदब जे लिहाज़ सां। अॼु हुनजी वरसी मल्हाई पई वञे ऐं तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंध में अहिड़ी पुराणे माण्हुनि खे यादि कयो थो वञे। दादा गोबिंद माली जी वरसीअ जे हवाले सां अॼु असीं हिते ठारूशाह में गॾु थिया आहियूं इन हवाले सां त हुनजो ही जनम भूमि आहे ऐं हुन ही जनम भूमि उन शख़्स जो जनम भूमि आहे जंहिं पंहिंजो सियासत अदब में हुनजो तारीख़ी किरदारु आयो आहे। जीअं तव्हां हिते आयल सिंधी अदबी संगत जे मरकज़ी अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि उहे सकाफ़त खाते खे मल्हाइणु घुरिजनि, जेके पंहिंजो सिंध जा जेके अदीब आहिनि, दानिश्वर आहिनि या जेके लेखक आहिनि या कहाणीकार आहिनि, उन्हनि खे सिंधी अदबी संगत जे हवाले सां जेके प्रोग्राम मल्हाया पिया वञनि उहे सकाफ़त खाते खे मल्हाइणु घुरिजनि। कैमरामैन राणा रफ़ीक सां गॾु फराज़ मस्तोई।